हो एहसास जंहिं पल में पिरी पल याद से आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांध में कच्छ भुज इंडिया जे खावड़े शहर खां मोहम्मद तैयब समूह मामा नूर मोहम्मद समूह जो इंतखाब बशीर उढेजे जो ही बेहतरीन नज़म। हो एहसास जंहिं पल में पिरी पल याद से आहिनि। हो एहसास जंहिं पल में पिरी पल याद से आहिनि। बहारनि जी भरी मुंद हुई, जवानीअ जी चरी मुंद हुई, वाहुंदनि जी वरी मुंद हुई, अंबनि में बूर महकियल हो, चुकावा चेट थी खाली, पछाड़ी रात हुई प्यारा, पुराणे ॻोठ पंहिंजे में पिरी का कूक कोयल जी, लताड़े घाट पई गूंजे, वथाण मां उथी वछड़ा छिकायो में, कारी हो खंगी खट तां पोड़ो, उथियो हो ॼण असर वेले, तॾहिं तो वार वेड़ींदे उन्हनि में प्यार वेड़ींदे चयो हो एतिरो मूंखे त माज़ीअ खे विसारण सिख, जुदा कुछ वक्त घारण सिख, रुगो न कोल पारण सिख, कुछ पंहिंजा ख्वाब ॿारण सिख, हथनि सां प्यार जा चांवर जुदाईअ तां बहारण सिख। सुबुह जो माक खां पोइ तुंहिंजी बारात निकिती हुई, सुबुह जो माक खां पोइ तुंहिंजी बारात निकिती हुई, भलियूं सभु बेल गाॾियूं ऐं ढगनि में मां दरिया मोती, पुराणे ॻोठ जी पटड़ी सॼी सहरनि सां गूंजी हुई।